असां ॻाल्हि ॿोल कई हुई हिन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। लाड़काणो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर निसार खोखर असां सां टेलीफोन लाइन ते आहे। निसार, छा तफ़सील आहे हिन मां वटि? एमपीए बुरहान चांडियो जी 7 मार्च ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर थी आहे ऐं ॿिन्ही भाइरनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कई। कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे आहे जिते एमपीए पीपल्स पार्टी जो एमपीए बुरहान चांडियो आहे उनकी कच्ची ज़मानत जेका उबूरी ज़मानत है उहा मंज़ूर कई वही अदालत पारां। अदालत ॿुधणी 7 मार्च ताईं मुलतवी कई है। इन मौके ते 2 लाख रुपयनि जा जेके मचलका आहिनि उहे बुरहान चांडियो खे जमा कराइण जी हिदायत कई वई। जॾहिं त उन मौके ते जेके वकील आहिनि अतर अब्बास सोलंकी ऐं ॿिया जेके उन्हनि जी टीम आयल हुई कराची खां वकीलनि जी, उहे पिणु अॻियां पेश थिया। इन मौके ते अदालत जेका पारां ज़मानत मंज़ूर करण खां पोइ जीअं ई अदालत ॿाहिरां कमरे मां निकितो त पुलिस वारनि समेत संदसि हामिन जे वॾे अंग खे हार पाराया। गुलनि जा हार पाराइण खां पोइ जॾहिं हू ॿाहिरि आयो त संदसि भाउ सरदार चांडियो पिणु मौजूदु हुयो हुते। उन्हनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त उमेर अबाब जे घर भातियुनि खे ऐं उन्हनि जे अबरदादनि खे उतां जा माण्हू सुञाणनि था त हू कहिड़े किरदार जा मालिक आहिनि। हुननि चयो त इहे इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि त असां अदालतुनि में कॾहिं बि पेश न थिया आहियूं ऐं असां अदालतुनि खां या हाज़िरनि खां भॻायूं। जॾहिं हिन मौके ते बुरहान चांडियो हुन चयो त मुंहिंजी तबियत ख़राबु हुई, उन जूं रिपोर्ट्स जेके आहिनि उहे बि अदालत में असां जमा करायूं आहिनि ऐं मूंखे त सरेंडर करणो आहे, तंहिंजे करे उबूरी ज़मानत कराइणी आहे। हुन चयो त लाॻापियल जेके अदालतूं आहिनि उन्हनि में आउं पेश थींदुसि ऐं इहो सरासर पूरो इल्ज़ाम आहे छो त उन ॾींहं ते बुरहान चांडियो मूजिबि हू टंड मोहम्मद खान में हिकु प्रोग्राम में हुयो, जलसे में हुयो, जंहिंमें पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु मौजूदु हुआ। हुननि चयो त इहे समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, अदालतूं इंसाफ़ कंदियूं, अदालतुनि मां हुननि खे पूरो यकीन आहे। इन मौके ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। अदालत पारां अदालत जे ॿाहिरां वॾो अंग हुनजे हामिन जो मौजूदु हो, जेके बाद में हिकु जुलूस जी शिकिल में बुरहान चांडियो ऐं सरदार चांडियो खे